नादरीन कंबर खां ख़बर शामिल कंदा हलूं तो कुछ ॾींहं अॻु कंबर सिटी थाणे जी हद में बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल थी वियल रिज़वान गोपांग जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं एसएचओ कंबर पारां जवाबदारनि खां ॻरी रक़म वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ कंबर जे जनाब बाग खां शहीद रिज़वान गोपांग जे भाउ अब्दुल्ला गोपांग, मोहम्मद रमज़ान गोपांग, मुश्ताक सरवर गोपांग ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे शोधा चौक ते टायरनि खे बायूं ॾेई एहतिजाजी धरणो हयो। धरणो लॻण सबबि मुख़्तलिफ़ चौक बंदि थी विया। ट्रैफिक मोतल एहतिजाजी धरणो हणंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान खे गोलियूं हणी तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे, पर कंबर सिटी थाणे जी पुलिस एसएचओ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। जॾहिं त हिकु जवाबदार पाण गिरफ़्तारी ॾिनी आहे पर पुलिस ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। असां बार बार एसएसपी कंबर शहादात कोट जी ऑफिस विया आहियूं पर हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। एहतिजाज कंदड़ सख़्त नारेबाज़ी कई। शहीद रिज़वान गोपांग जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, डीजी रेंजर्स ऐं तमाम इदारनि खे नोटिस वठण जी अपील कई वई आहे।